इस्लामाबाद आलमी बैंक पाकिस्तान के हलंदड़ माली साल $2 अरब ॾियण जो इशारो ॾेई छॾियो आहे। नाणे बाबति निगरान वफ़ाक़ी वज़ीर शमशाद अख्तर चयो आहे त हुकूमत मईशियत खे मुस्तहकम करण ऐं पाइदार बनाइण जे लाइ इस्लाहात ते अमल करे रही आहे। पाकिस्तानी आलमी बैंक सां गॾु पंहिंजी डेवलपमेंट पार्टनरशिप खे तमामु घणी अहमियत ॾिए थो। आलमी बैंक जे कंट्री डायरेक्टर नौजिब बिन हसाइन चयो त हलंदड़ माली साल आलमी बैंक खां पाकिस्तान खे $2 अरब जी फाइनेंसिंग फ़राहमी जे हदफ़ खे ॾियण लाइ कोशिशूं कयूं पियूं वञनि। मुलाक़ात दौरान नाजिब बिन हसाइन पाकिस्तान खे हलंदड़ माली साल $2 अरब ॾियण जो इशारो ॾेई छॾियो आहे, पर उहे तफ़सील नाहिन ॾिना विया त उहा रक़म कहिड़ी मद में ॾिनी वेंदी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।